अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमार हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारी ॼाण ॾींदा आहियूं, मुख़्तलिफ़ डॉक्टर प्रोफेसर असां सां गॾु हूंदा आहिनि। अॼु वरी बि असां पोलियो ते तव्हांखे ॼाण ॾींदासीं। पोलियो जी मुहिम जेका असां जंहिंजो हफ़्तो हली हिन असांजे मुल्क में पोलियो जो ख़ात्मो करणु तमामु ज़रूरी आहे। पोलियो वैक्सीन जा केतिरा फ़ाइदा आहिनि, सॼी दुनिया में पोलियो ख़तमु थी वियो आहे। असांखे बि उन पोलियो वैक्सीन जे फ़ाइदनि मां फ़ाइदो वठणु घुरिजे ऐं कंहिं ॿार खे पोलियो वैक्सीन खां लिकाइणु न घुरिजे, बचाइणु न घुरिजे, छो त जेकॾहिं पोलियो वैक्सीन ॿार न पीअंदो त उनखे पोलियो बीमारी थी सघंदी, जंहिंजो को इलाजु न आहे। असां कोशिशि कंदासीं तव्हांखे ॼाणींदासीं त पोलियो वैक्सीन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, कहिड़े तरीक़े सां इन मां फ़ाइदो वठी सघिजे थो ऐं उन सां गॾो गॾु जेके टीमूं तव्हां वटि अचनि थियूं पोलियो जी मुहिम जे लाइ पुड़ा या ख़तरा पियारण लाइ, उन्हनि सां तावन करियो और उन्हनि जी मदद करियो। पंहिंजे ॿारनि खे लिकायो न ऐं ॿारनि खे पोलियो बीमारी जे ख़िलाफ़ु जेके फुड़ा आहिनि या ख़तरा आहिनि या वैक्सीन आहे उन में मदद कयो त जीअं असां पंहिंजे मुल्क मां पोलियो जो ख़ात्मो आणियूं। इन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे प्रोफेसर डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख, जेके पाण डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची में प्रोफेसर ऑफ कम्युनिटी मेडिसिन। डॉक्टर साहब जो हिकिड़ो पोलियो ते ॾाढो सुठो कमु आहे। डॉक्टर साहब खां पुछूं था त पोलियो जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि, उन मां अञा वधीक असां कीअं फ़ाइदा वठूं। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख तव्हां ते असां डॉक्टर साहब हूअं त पोलियो ते असां काफ़ी ॻाल्हायो आहे, तव्हां बि ईंदा रहंदा आहियो, ॿिया महिमान बि ईंदा रहंदा आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त पोलियो वैक्सीन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि, इन ते अॼु असां ॻाल्हायूं। सॼी दुनिया उन मां फ़ाइदो वरितो आहे त असां छो न फ़ाइदो वठूं। असल में इन ते वाक़ई बि एतिरो घणो कमु थियो आहे ऐं एतिरियूं घणियूं मुहिमूं हलियूं आहिनि, एतिरो माण्हुनि ताईं पैगाम पहुचाया विया आहिनि, अक्सर माण्हुनि खे ख़बर आहे। पर पोइ बि असल में इहो आहे त जीअं त पोलियो ख़तमु न थियो आहे ऐं अफ़सोस इहो आहे त पाकिस्तान उन्हनि मुल्कनि मंझां आहे जिते पोलियो अञा ताईं पोलियो जा केस थियनि पिया। ऐं ॿियो मुल्क आहे अफ़गानिस्तान। अफ़गानिस्तान जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त उन सां त असां भेटे ई नथा सघूं पिया, त उते त को सिस्टम ई कोन्हे त बाक़ी सॼी दुनिया मां ख़तमु थी वञे, पाकिस्तान में पोलियो हुजे त इहा ॾाढी अफ़सोस वारी ॻाल्हि आहे। पर हाणे बहरहाल उन ते तमामु घणो काफ़ी वक़्त खां तमामु घणे संजीदगीअ सां कमु थी रहियो आहे। हाणे वैक्सीन जेका हीअ बार बार कई थी वञे पई, उनजो मक़सदु त सभिनी माण्हुनि खे पतो ई आहे त वैक्सीन जो मतिलबु ई हूंदो आहे कंहिं बि बीमारी खां बचाव करणु, इलाजु न हूंदो आहे। दवा जेका जंहिंखे असां इंजेक्शन सुई चवंदा आहियूं उहा ऐं हीअ टुका या फुड़ा जेके आहिनि, हीअ टुका या वैक्सीन जेका आहे उहा बुनियादी तरह हूंदी आहे बचाव जे लाइ। त पोलियो थियण खां कीअं बचण जो हिकिड़ो इहो ई तरीक़ो आहे त पोलियो जा ड्रॉप्स या पोलियो जी वैक्सीन करण जे लाइ जॾहिं बि वर्कर्स माण्हुनि ॾे वञनि था पिया, घर घर ते वञनि था पिया, हू उन्हनि सां ज़रूरु तावन कनि ऐं पंहिंजे ॿारनि खे इहा वैक्सीन ज़रूरु लॻाराइनि या पीआरनि। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां थो थिए पियो, फ़ाइदा कहिड़ा आहिनि। हिकिड़ो वॾो फ़ाइदो इहो आहे त असांजा ॿार जेके मोहताजी खां बची सघनि था। ॾिसो न, पोलियो हिकिड़ी उहा बीमारी आहे जेकॾहिं कंहिंखे थी वञे पई त ख़ुदा न ख़्वास्ता जंहिंखे थियो, असां हिन वक़्तु बि काफ़ी ॾिसंदा आहियूं की ॿार आहिनि या के माण्हू वॾा थी चुका आहिनि जिन खे नंढे हूंदे पोलियो थियो हुयो, त पोइ उनजो अक्सर इहो थो थिए त असांजा ॿ हथ ऐं ॿ पेर जेके आहिनि उन्हनि मां कंहिं बि हिकिड़े ते असरु थिए थो पियो। घणो करे हिकिड़े पेर ते टंग ते असरु थिए थो पियो ऐं सॼी ज़िंदगी उनजो पोइ को बि इलाजु कोन्हे को। सॼी ज़िंदगी उन ॿार खे उहो वॾो थी वियो, उन वीचारे खे मज़ूरी में गुज़ारणो थो पवे पियो। हालांकि उनजे बचाव जो हिकिड़ो एॾो सवलो तरीक़ो आहे ऐं गवर्नमेंट जेको कुझु करे रही आहे, गवर्नमेंट सां गॾु मुख़्तलिफ़ ॿियूं एजेंसीज़ जेको कुझु करे रहिया आहिनि पोलियो खे ख़तमु करण जे लाइ, उन में असां सभिनी जो फ़र्ज़ु थो थिए त असां उन सां तावन करियूं ऐं पंहिंजनि ॿारनि खे वैक्सीन ज़रूरु करायूं। माना पोलियो जो वैक्सीन जो इहो फ़ाइदो आहे त ॿार माज़ूरी खां बची वेंदो, उनखे का बीमारी न थींदी। इन करे असांखे पोलियो न थींदो, इहो तमामु वॾो फ़ाइदो आहे त जेकॾहिं को ॿार माज़ूर न थिए ऐं उनजी नॉर्मल ज़िंदगी हुजे त इहो तमामु वॾो फ़ाइदो आहे, छो त माज़ूरी वारी ज़िंदगी त हिकिड़ो अज़ाब आहे न डॉक्टर। हा, असांजे साम्हूं असांखे केतिरा ई माण्हू वीचारा नज़र ईंदा आहिनि न, त पोइ उहे ई जेके आहिनि उहे पंहिंजनि माइटनि खे पंहिंजनि वॾनि खे केतिरो वीचारा वेठा अंदरि ई अंदरि में बुरो बीमारी जो बचाव कयूं हा त अॼु माज़ूर न हुजूं। बिल्कुलु न, उन्हनि वालिदैन खे बि तव्हां ॾिसंदो हूंदो, तव्हां असां डॉक्टर ख़ुदि वालिदैन खे बि बिल्कुलु उन शइ जो अहसासु थींदो हूंदो त असांजा ॿार जेके आहिनि उहे वीचारा माज़ूर थी विया ऐं सॼी ज़िंदगी हुननि माज़ूरीअ में गुज़ारी। पर जेकॾहिं हिकिड़ो थोरो कमु कंदे ॿारनि खे असां वैक्सीन करायूं हा पोलियो जी, त उहे ॿार वीचारा ईअं माज़ूरी वारी ज़िंदगी न गुज़ारीनि हा।
इन करे पोलियो वैक्सीन ॾांहुं असांखे वञिणो पवंदो ऐं बाक़ाइदगी सां वञिणो पवंदो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, कीअं हिकिड़ो वालिदीन चाहिनि था त असां पंहिंजे ॿार खे पोलियो जा क़तरा पहिरियों, त कहिड़ियूं आसानियूं हिन वक़्तु मौजूदु आहिनि? डॉक्टर साहिबु तव्हांजो काफ़ी कमु आहे, कहिड़ियूं आसानियूं आहिनि, कीअं जल्दी पंहिंजे ॿार खे पोलियो जा क़तरा पियारे सघूं? असां वटि त हिकिड़ो त असां जंहिंखे चऊं था रूटीन इम्यूनाइज़ेशन, माना जेका आहे ॿारु जीअं ई ॼमे थो पियो त ॼमण जे वक़्त में टुको लॻाए थो वञे पियो, जेको EPI जो असांजो सिस्टम आहे उन में मौजूदु आहे। उहो उन में हाणे उन में जेका मुख़्तलिफ़ उन में टाइम ॾिनल आहे, उन टाइम जे हिसाब सां ॿार जे ॼमण वक़्तु ॿार खे टुका मुख़्तलिफ़ क़िस्म जा लॻाया वेंदा आहिनि। उन खां पोइ 6 हफ़्तनि खां पोइ वरी 6 खां पोइ वरी जेका 4 हफ़्ता ॿिया मिलाए माना 10 हफ़्तनि ते, वरी 14 हफ़्तनि ते, उन खां पोइ वरी अॻियां हली करे 9 महीननि में, 15 महीननि में मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि माना इन्हनि जेके तव्हां ॿुधायो इन्हनि में पोलियो जा क़तरा बि शामिल आहिनि। इन में बिल्कुलु स्टार्ट ई जेके आहिनि शुरूआती पोलियो खां थी थिए पई, पोलियो ऐं TB खां बचाव जे लाइ थी थिए पई। त हिकु त इहा सहूलियत आहे, ॿी कहिड़ी सहूलियत आहे? उन खां अलावा ॾिसो जेका हिकिड़ी ॾाढी वॾी ॻाल्हि आहे उहो इहो थो थिए पियो त असां वटि 2 क़िस्म जूं मुहिमूं हलनि थियूं पियूं, जंहिंखे असां NID नेशनल इम्यूनाइज़ेशन डे चऊं था, या वरी ॿियूं जेके आहिनि सभु SNID जेके सभु नेशनल इम्यूनाइज़ेशन डेज़। नेशनल इम्यूनाइज़ेशन डेज़ में इहो थींदो आहे त सॼे मुल्क में घर घर पोलियो पीआरण जे लाइ टीमूं जेके आहिनि घर घर वेंदियूं आहिनि ऐं सभिनी ॿारनि खे वञी उहो पीआरींदा आहिनि। ऐं स्पेशल जेका असां सभु जेका SNID जेके थियनि था पोइ उन में मुख़्तलिफ़ चूंड ज़िलनि खे चूंडियो वेंदो आहे या कुझु इलाइक़नि खे, उते वञी करे उहे जेका टीमूं हर घर में वञी करे ॿारनि खे फुड़ा पीआरींदा आहिनि। माना इहा तमामु वॾी सहूलियत आहे त घर ते जेकॾहिं टीम अचे थी उन मां फ़ाइदो वठणु घुरिजे। ऐं इन में इहा ॻाल्हि छा रखणु खपे ज़हन में त के इहो चवंदा आहिनि त भई असां इहो कयोसीं त हाणे रूटीन में त असां ॿारनि खे जेका पीआरियोसीं जेको असां ॼमण जे वक़्तु 6 हफ़्तनि 10 ऐं 14 हफ़्तनि में त असां ॾिनोसीं, उन खां पोइ बार बार हीअ अचनि था पिया त उन पासे अचूं था। मतिलबु जेके टीमूं वञनि थियूं तव्हां सम्झो था उन्हनि खे बिल्कुलु सपोर्ट करणु घुरिजे ऐं उन्हनि मां फ़ाइदो तमामु घणो ज़रूरी आहे, तमामु घणो। इन खां सवाइ त को हली कोन्हे। अच्छा, उन्हनि मां अचां थो उन पासे त जेके वालिदीन चवंदा आहिनि त भई असां त पंहिंजे ॿारु जॾहिं नंढड़ो हो अञा 15 महीननि जो, त असां पंहिंजी रूटीन वैक्सीनेशन पूरी करे छॾी आहे, उनखे पोलियो जा क़तरा बि पीआरे छॾिया आहिनि, हाणे असीं वधीक छो पीआरियूं या 5 दफ़ा या 10 दफ़ा छो पीआरियूं? त जेकॾहिं 10 दफ़ा या 5 दफ़ा वधीक पीआरण सां फ़ाइदो आहे? बिल्कुलु फ़ाइदो आहे। ॾिसो न, हीउ जेको कमु थिए थो पियो इहे सॼी दुनिया में इन ते तहक़ीक़ करे रिसर्च करण खां पोइ इहे सभु शयूं साम्हूं इहो ईअं न आहे त भई जेकॾहिं इन शइ जो नुक़सानु हुजे हा त भला गवर्नमेंट त पैसा थी ख़र्च करे न पई, सॼी दुनिया में ख़र्च थिए, हिकु त सरकार पैसा ख़र्च करे थी पई, उन खां पोइ माण्हुनि खे सीड़ायो थो वञे पियो। जेकॾहिं उनजो को फ़ाइदो न आहे या नुक़सानु आहे त छाजे लाइ एतिरो टाइम ऐं पैसा छो उन में लॻाया वञनि? न, फ़ाइदो त आहे, सॼी दुनिया फ़ाइदो आहे त जेको रूटीन में जेके फुड़ा पीआरिया था वञनि या जेके वैक्सीन लॻाई थी वञनि, उन खां अलावा बि जेको जॾहिं जॾहिं बि इहा मुहिम हले थी पई त उन स्पेशल मुहिम में तावन करणु खपे। ऐं तावन उहो उन्हनि उहे जेके वालिदैन ऐं उन्हनि जे ॿारनि जे फ़ाइदे में आहे, उहो सरकार जे फ़ाइदे में कोन्हे को, उहो जेके टीमूं अचनि थियूं पियूं उन्हनि जे फ़ाइदे में कोन्हे को, पर उन्हनि मासूम ॿारनि जे फ़ाइदे में आहे जंहिंजे लाइ उहे टीमूं उन्हनि जे घर ते वञनि थियूं पियूं त जीअं उहो माज़ूरी खां बची सघे। बिल्कुलु जीअं उहो माज़ूरी खां, इन करे जेकॾहिं 10 दफ़ा को ॿारड़ो फुड़ा पीए थो त को हर्ज कोन्हे, फ़ाइदो ई फ़ाइदो। बिल्कुलु, उनजो जेका आहे न उन मां अञा ताईं ॾिसो न बचाव जो असल में छाजे करे था पंहिंजो वैक्सीन लॻाई वञे। वैक्सीन लॻाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त असांजो जेको बचाव जो सिस्टम आहे उनखे वधीक मज़बूत उहो मज़बूत थिए। हाणे बचाव जो सिस्टम असां जेतिरा दफ़ा ॾियूं था पिया, ॾिसो कुझु त अहिड़ा आहिनि जंहिंखे असां वधीक नथा ॾेई सघूं पिया, कुझु वैक्सीन अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि 2 दफ़ा जी ज़रूरत हूंदी आहे, कुझु 1 दफ़ो, कुझु 10 दफ़ा, मुख़्तलिफ़ क़िस्म जी वैक्सीन जे लाइ मुख़्तलिफ़ दफ़नि जी ज़रूरत पवंदी आहे। पोलियो जे लाइ जॾहिं बि जेतिरा दफ़ा बि टीम वञे थी पई त उन्हनि खे उन सां तावन करे ॿारनि खे उहा वैक्सीन कराइणु खपे। ॾाढो सुठो। अच्छा डॉक्टर साहिबु, जेके वालिदीन अञा बि हेॾी मुहिम हले थी, अञा मां इहो बि तव्हां सां ज़िक्र ज़रूरु कंदुसि त अलाह जी महिरबानी आहे, काफ़ी तक़रीबन साल थियण वारो असां वटि को केस ज़ाहिर न थियो मुल्क में, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे, पर अञा बि जेकॾहिं ॾिठो वञे त कुझु वालिदीन पंहिंजे ॿारनि खे लिकाइनि था या रिफ्यूज़ कनि था, उन्हनि लाइ तव्हां छा चवंदो? हाणे इहा ॻाल्हि ॾाढी ज़रूरी आहे। हीअ सॼो जेको पाण बहस कयूं था उन्हनि सभिनी में सभ खां वधीक अहम ॻाल्हि इहा आहे जंहिं ते मां ॻाल्हाइणु चाहींदुसि। त ॾिसो त असां वटि जेको केस थियो गुज़िरियल साल जनवरी में किला सैफ लाइ, माना उते पंहिंजो बलोचिस्तान में हिकिड़ो केस गुज़िरियल साल जनवरी में रिपोर्ट थियो। उन खां पोइ हीउ जनवरी बि गुज़रण वारो आहे त साल खां वधीक थियो आहे त को बि केस न थियो आहे। उन खां अॻ में जेकॾहिं असां पोइ ते था वञूं त 28 केस थिया हुया,
ऐं पोइ वरी जेका पोएं साल खां हिन वक़्तु ताईं रुॻो हिकिड़ो केस थियो ऐं हाणे शुक्र आहे त को बि केस न थियो आहे। त हाणे घणा वालदेन असांखां बि पुछंदा आहिनि त भाई जॾहिं केस हाणे थियनि बि नथा, इन जो मतिलबु आहे त पोलियो त कंट्रोल थी वियो आहे, त पोइ रूटीन जेको आहे, रूटीन में जेको पोलियो जा कतरा पीअरिया था वञनि पिया उहो काफ़ी आहे। बाक़ी घर घर वञी जेका मुहिम आहे उहा छो था करियो पिया। अच्छा, हाणे उन में मसइलो इहो आहे, ॿ ॻाल्हियूं सम्झण जो आहे त हिकु त पोलियो जेका आहे असांजे माहौल में अञा ताईं पोलियो जा वायरस आहे। हाणे उहो लॻंदो कीअं आहे, उहो लॻंदो इहो आहे त उहे जरासीम खाधे पीते जी शयुनि में हुजनि, असांजे वात जे थ्रू अंदरि जेका जिस्म में दाख़िल थिए थो, उन खां पोइ जेका पखानो आहे जंहिंखे बि लॻे थो पियो उनखे उहो पोलियो जो वायरस लॻो, बीमारी लॻी, पर वरी जॾहिं उहो पखानो आहे उहो त उन में उन जा वरी उहे जरासीम हू ॿाहिरि कढे बि थो, वरी ॿियनि खे जेके लॻनि था पिया। हाणे हिकु त इन में इहा ॻाल्हि आहे त असांजे पोइ पाणीअ में मुख़्तलिफ़ हंधनि जा सैंपल वठी जॾहिं चेक कया विया आहिनि त हिन वक़्त ताईं असांजे माहौल में तमामु घणो पोलियो वायरस गर्दिश करे रहियो आहे, मुख़्तलिफ़ हंधनि ते गर्दिश करे रहियो आहे। इहो शुक्र आहे त केस रिपोर्ट न आहिनि थिया, पर वायरस आहे, मौजूदु आहे। उनजे करे असांखे इहा असां जेके मुहिम असां वटि हलाई थी वञे पई त स्पेशल जेका आहे ॾींहं बि जेका मल्हाए था वञनि पिया त घर घर ते वञी करे पोलियो जी वैक्सीन कई थी वञे पई, उहो उनजो सबबु इहो आहे त असांजे माहौल में मौजूदु आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे उहा वालदेन खे सम्झणु खपे त ठीकु आहे, हू इहो था सम्झनि पिया त भई जेकॾहिं उते आहे पर असां बचाव कयूं था पिया, सफ़ाई सुथराई जो ख़्यालु कयूं था पिया त न लॻंदो। ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु ॾाढी ज़रूरी आहे, उहा इहा आहे त जॾहिं बि पोलियो जो केस थिए थो न, पोलियो जो केस जो मतिलबु असां वटि इहो वरितो थो वरिते जंहिंखे बि जंहिं ॿार वीचारे खे माज़ूरी थी वञे, ठीकु आहे। त हाणे जंहिंखे माज़ूरी थिए इहा असांखे ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त पोलियो जो वायरस जंहिं बि ॿार खे लॻे थो न, जॾहिं ॿारनि खे मुख़्तलिफ़ ॿारनि खे लॻे थो त उन मां 70 खां 80% ॿार उहे आहिनि जिन खे पोलियो जो वायरस लॻो ऐं ख़बर बि न पई, उन्हनि ते बीमारी जो असर कुझु बि न थींदो। हाणे इहा ॻाल्हि मां मतिलबु सम्झाइणु ॾाढो ज़रूरी थो सम्झां त 70 खां 80% ॿार उहे आहिनि जिन खे पोलियो जो वायरस लॻो बि, ख़तम बि थी वियो, का ख़बर कोन पवंदी। अच्छा, कुझु 10-15% जेके सैकड़ो ॿार उहे हूंदा आहिनि जिनखे हल्को ज़ुकाम बुख़ार जिस्म में सूर जेका आहे उहो थींदो। बाक़ी जेका सम्झो त 1% खां बि घटि उहे ॿार आहिनि जंहिंखे पोलियो माज़ूरी कंदो। हाणे उन मां इहो आहे त इन जो मतिलबु इहो आहे त जीअं मसइलनि गुज़िरियल साल हिकिड़ो केस रिपोर्ट थियो त इन जो मतिलबु इहो आहे त घटि में घटि 100 उन चौधारी अहिड़ा ॿार हूंदा जंहिंखे इहो वायरस लॻो हूंदो। इहो घटि में घटि 100 आहे, उहो 150 बि थी सघे थो, 200 ताईं बि तइदाद थी सघे थो पियो। त इन जो मतिलबु इहो आहे त जॾहिं हिकिड़ो केस थियो त असां इहो न सम्झूं त भई पोलियो जंहिंखे लॻो ऐं उनखे माज़ूरी थी, पर जंहिंखे लॻो माज़ूरी थी उहो ज़ाहिर थियो केस, पर उन सां गॾोगॾु डॉक्टर साहब तव्हांजो मतिलबु आहे त जेकॾहिं हिकिड़ो ॿार बि किथे ज़ाहिर थियो जेको आहे त उन जो मतिलबु त ॿिया ॿार बि इन्फेक्टेड थिया हूंदा पर उन्हनि ते बीमारी ज़ाहिर न थी, इन करे पोलियो असां वटि मौजूदु आहे। उनजो हल हिकिड़ो ई आहे त ॿारनि खे पोलियो जा कतरा ज़रूरु पियारियूं, छो त इन खां असांखे हाणे न को लिकणो आहे, न को भॼणो आहे, न को ढिंढणो आहे। जेकॾहिं असां पंहिंजे मुल्क मां पोलियो जो ख़ात्मो आणियूं ऐं पंहिंजे ॿारनि खे हमेशह लाइ माज़ूरी खां बचायूं त पोलियो जा कतरा ज़रूरु पियारणा आहिनि। जेके बि टीमूं अचनि थियूं उनखे रेस्पेक्ट करियूं, उनखे इज़त ॾियूं ऐं उन्हनि खे पंहिंजा ॿार जेके आहिनि उन्हनि खे पोलियो जा कतरा पियारियूं। ॾाढो सुठो, तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी, वक़्तु छोकिरे नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। डॉक्टर ज़ुल्फ़िकार, ॾाढो ज़बरदस्त असांखे तव्हां सम्झायो त पोलियो जे वायरस जे ख़िलाफ़ु जेको असां कतरा पियारियूं था या जेका वैक्सीन आहे उनजा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। सॼी दुनिया में पोलियो तक़रीबन ख़तमु थी वियो, असां वटि बि आहे, शुक्र अलाह जो साल खां पोलियो जा असां वटि ज़ाहिर न थियो आहे। पर तव्हांजो चवणु आहे त जेके बि असां हिते इन्वेस्टिगेशन कयूं आहिनि या जेके सैंपल ॾिठा आहिनि उन मतिलबु वायरस असांजे माशरे में अञा मौजूदु आहे। इन करे जेके बि असां स्पेशल मुहिम हलाईंदा उन मां फ़ाइदो वठणु घुरिजे, ॿारनि खे लिकाइणु न घुरिजे ऐं पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा कतरा ज़रूरु पियारणु घुरिजनि। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त डॉक्टर साहिबु कुझु माण्हुनि जो चवणु आहे त जेकॾहिं असां 10 दफ़ा पियारियो या 5 दफ़ा पियारियो, अॻे जी ॻाल्हि आहे, हाणे त कोन्हे, पर उन जे बावजूदि उन ॿारड़े खे जेको आहे सो पोलियो थियो त छा उन ॿार उहो पोलियो सही उनखे हज़म न थियो या उन में का ॿी कमज़ोरी हुई
इहे शिकायतूं ईंदियूं आहिनि या इहा ॻाल्हि ग़लति आहे? इहो अच्छा ॾिसो, हाणे उन में इहो आहे त असांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे ऐं उनखे केर बि ग़लति इन खे न सम्झे। उहा ॻाल्हि इहा आहे त का बि शइ 100% फ़ाइदेमंद न हूंदी आहे। 100% उन मां फ़ाइदो हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेकॾहिं ॿारनि खे डायरिया आहे, उनजो हाज़मो सही न आहे, त उन पोलियो वैक्सीन जो असरु घटि थो थिए, ईअं त आहे न। उन में इहो थो थिए त जेकॾहिं ॿार में तमामु घणो बीमार आहे त उन वक़्तु ॿार खे वैक्सीन ॾिनी वेंदी आहे। बाक़ी हल्की फुल्की बीमारी आहे त उन में ॾियण सां को बि फ़र्क़ु न पवंदो आहे। हाणे उन में इहो आहे त इहो मुमकिन आहे त ॿारनि खे पंहिंजी जेका आहे उहे केतिरा बि पीआरिया विया हुजनि, वैक्सीन ॾिनी वई हुजे, रूटीन बि जेका हुननि वरितो हुजे, पोइ उन में 2-3 फैक्टर थी सघनि था पिया। इहो फैक्टर थी सघे थो पियो त उहो उन ॿार में अॻे ई ख़ुदि एतिरी घणी कमज़ोरी हुजे जंहिंजे करे हुनजो जेको दिफ़ाई निज़ाम आहे उहो एतिरो बहितर न थी सघियो हुजे। ऐं उन खां पोइ ॿियो इहो बि थी सघे थो पियो त वैक्सीन जेका आहे मसलन तमामु घणी गर्मी आहे, इहो सबबु थी सघे थो पियो त ॿार अॻे ई कमज़ोर। पर उनजो हल इहो आहे त असां बार बार वैक्सीन उन में त बिल्कुलु इन में त का बि ॻाल्हि थियणी कोन्हे का त भाई इहो चइजे त हा भाई उन ॿिए ॿार खे थियो आहे, उन करे मूंखे पंहिंजे ॿार खे जेका आहे इहा वैक्सीन हिकिड़ो हूंदो आहे त जंहिं कंहिं ॿार जा कतरा पीतल हुजनि या का वैक्सीन कंहिंखे बि लॻल हुजे त जेकॾहिं उनखे उहो पोलियो थिए थो त उनजो असरु या उनजी सीवियरिटी या उनजी शिदत घटि लॻंदी आहे? उहा त यकीनन हर हिक सां थींदी आहे न, छाकाणि त उन सां थोरो घणो त असांजो जेका दिफ़ाई निज़ाम जेका आहे उहो त बहितर थींदो आहे न। उहो बहितर थींदो त उन करे उहा शिदत जेका आहे, हाणे जीअं मसलन कोरोना वैक्सीन जो बि जंहिंखे लॻल आहे उनखे बि कोरोना थिए थो त पोइ उनजी शिदत ज़ाहिर आहे उहा घटिजी थी वञे पई, बीमार नथो थिए, जल्दी ठीकु उहो उन शइ जो इहो जेके ॿार माज़ूर थी विया पोलियो में, छा उन्हनि जो कोई इलाजु आहे? असल में इहा ॾिसो, इहा ॿारनि खे उहो सम्झणु खपे उनजी हिकिड़ो फिज़ियोथेरापी आहे कंहिं हद ताईं, मतिलबु हिकिड़ो तमामु थोरे पैमाने ते को थोरो फ़र्क़ु अची सघे थो पियो। बाक़ी हिन वक़्त ताईं को बि उनजो इलाजु ईजाद थियो ई कोन्हे को। उहो अहिड़े नमूने सां उहो पैरालिसिस जेका थी वञे पई, उहो टंग ॿांह जेका मज़ूर जेका टंग ख़ासि करे जेका आहे जंहिंमें मज़ूरी अची थी वञे पई त उनखे ॿीहर साॻी नॉर्मल पोज़ीशन में आणणु बचाव थींदो वैक्सीन जो। अच्छा डॉक्टर साहब, जेके ॿार डेली पैदा थियनि था पिया, उन्हनि खे त पोलियो जा ख़तरा न आहिनि पीतल, त केतिरो जल्दी उन्हनि ॿारनि खे पीआरिजे त जीअं पोलियो वायरस जो ख़ात्मो आहे जेको न थियो आहे त उहो ॿार जेको सो इन्फेक्ट न थिए? छा पैदा थियणु फ़ौरन पीआरणु घुरिजे या जीअं ॻोठनि में असांजे घरनि में बि जेके वीएम थियनि था उते ॿार पैदा थियनि था उनखे केतिरो जल्द खां जल्द पोलियो असां वटि त इहो आहे त हाणे हिकिड़े इस्पताल में जेके बि ॿार पैदा थियनि था पिया त उन्हनि खे जीअं टीबी जे लाइ BCG उनखे चवंदा आहियूं त उहो उन वक़्त ई जेका आहे उहा सुई लॻाई वेंदी आहे, मतिलबु उनजो ओड़े नमूने उन सां गॾोगॾु पोलियो जे लाइ बि उहा वैक्सीन कई वेंदी आहे। पर जेके ॿार ॻोठनि में या दायूं पैदा थियनि या दायूं थियूं पैदा दायुनि जे हथां पैदा थिया थियनि ॿार, उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे त जेतिरो जल्द थी सघे जेतिरो जल्द साॻे ॾींहं ते वञी सघनि था त साॻे ॾींहं ते कराइनि, ॿिए ॾींहं ते, टे ॾींहं ते। इन में मतिलबु को बि टाइम जेका आहे मुक़ररु नथो करे सघिजे, जेतिरो जल्द थी सघे उहो वञी कराइजे त उहो उनजो फ़ाइदो आहे। न त जेतिरी देरि थींदी त पोइ त उन में इन शइ जो ख़तरो रहे थो त कहिड़े वक़्तु बि उन ॿार वीचारे खे जरासीम लॻी वञनि, उहे जरासीम लॻी वञनि त उन सां उहा बीमारी थी सघे थी पई। त उन करे जेतिरो जल्द थी सघे उन ॿार खे वञी उहा वैक्सीन कराइजे। इहो वालिदैन जो फ़र्ज़ु आहे? बिल्कुलु उन्हनि जो ई फ़र्ज़ु आहे, वालिदैन ई कंदा इहो कमु, या त कंहिं पंहिंजे हेल्थ वर्कर खे घुराए वठनि या पाण वञनि। उहो तमामु मतिलबु जेको बि उते जेका जहिड़े नमूने जी बि सहूलियत हुजे उन सहूलियत जे हिसाब सां ॿार खे मतिलबु इहो आहे त उन जी ॿार जी वैक्सीन थियणु खपे जल्द खां जल्द, उन में टाइम ज़ाया न करणु खपे, उनखे न करणु खपे। छो त जेकर ॿारु वैक्सीनेटेड न हूंदो त माना पोलियो थियण जो ख़तरो आहे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु उहो त हर बीमारी जे लाइ आहे न। अच्छा ॾिसो, ॿियनि कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेको उन टाइम ते थियण जो ख़तरो न हूंदो आहे त उन्हनि खे जेका आहे, जीअं हाणे मीज़ल्स आहे त मीज़ल्स असां 9 महीननि में था ॾियूं पिया त उन वक़्त ताईं वरी माउ खां जेके आहिनि ॿार में एंटीबॉडीज़ मुंतक़िल थींदियूं आहिनि त ओतिरो टाइम उन्हनि खे उन खां बचाव मिली रहियो हूंदो आहे। त हर बीमारीअ जे लाइ अलॻि अलॻि आहे त कहिड़े वक़्तु उहा वैक्सीन कई वञे
त उन हिसाब सां पोलियो जे लाइ TB जे लाइ त फौरी तरह कई वेंदी अच्छा डॉक्टर साहब उन ॾाढी वक़्तु सुठी कराइणु ॻाल्हि खपे। कई ज़ुल्फ़ार त अञा असांखे सुवालु थियो आहे घटि में घटि सुवालु अञा वधीक असांखे महिनत करणी पवंदी 2 सालनि खां पोइ वञी उन में डिक्लेरेशन हा मिलंदो उहो बैन आहे अल-अक़वामी मुंहिंजो तरह मुंहिंजो मुंहिंजो सुवालु बैन हा अल-अक़वामी त बाबा 2 साल थी विया तव्हां वटि पोलियो न आहे हाणे तव्हां पोलियो खां पाक आहियो पर अञा छा उन में मां छा थोरो हिकिड़ो सुवालु इन हा बाबति अचां साईं थो मां छा इहे 2 साल असांखे इहे स्पेशल साल अञा स्पेशल मुहिम पोलियो जा क़तरनि जी मुहिम अञा हलाइणी पवंदी उहा हलाइणी पवंदी मां तव्हांखे ॿुधायो न त असांजे माहौल में त अञा ताईं वायरस मौजूदु आहे। हाणे वायरस मौजूदु आहे त लॻण जो ख़तरो त आहे न, हा त बिल्कुलु लॻण जो ख़तरो आहे त उनजे करे असांखे मुहिम त पंहिंजी ओड़े नमूने सां हलाइणी पवंदी ऐं कंहिं बि खिते खे कंहिं बि मुल्क खे पोलियो खां पाक तॾहिं चई सघे थो जॾहिं 3 साल मुसलसिल हिकिड़ो बि केस उतां रिपोर्ट न थिए। त माना 3 2 साल साल अञा असांखे इहा मुहिम उहा जारी साॻिए रखणी आहे नमूने सां हिकिड़ो साल पूरो थियो आहे 2 सालनि ताईं अञा अॻियां ईंदड़ उन जे साल विच ईंदड़ में 2 साल हा असांखे मुहिम 3 जारी रखणी साल आहे बिल्कुलु 3 साल ख़तमु थियण वारो हुजे उन वक़्तु ई जेकॾहिं को हिकिड़ो केस रिपोर्ट थियो त इन जो मतिलबु आहे त वरी असांखे 3 साल वरी ॿिया जेका आहिनि उहा महिनत करणी पवंदी। त माना इहे स्पेशल मुहिम हलाइणी पवंदी इन स्पेशल मुहिम में पब्लिक खे ऐं वालदेन खे असांखे तावन करिणो पवंदो बिल्कुलु बिल्कुलु उहो तावन कंदा ॾिसो न तावन जी त उन्हनि खे गुज़ारिश था करियूं त हू तावन कनि पर हक़ीक़त इहा आहे त हू पंहिंजनि मासूम ॿारनि उन्हनि खे था बचाइनि न पिया उन्हनि खे उन शइ जो अहसासु थियणु खपे न त भई हुकूमत के माण्हू मतिलबु मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि त भई उन में के मुख़्तलिफ़ अहिड़े क़िस्म जूं अजीब अजीब शयूं मिलियल आहिनि वैक्सीन में जेको ॿार खे नुक़सानु थींदो फिज़ूल ॻाल्हि त इहे हिकिड़े फिज़ूल क़िस्म त हाणे इहो ॾिसो भला उन में हुकूमत जो फ़ाइदो कहिड़ो आहे हा हे त को फ़ाइदो कोन्हे छो ईअं कयो गवर्नमेंट छो ईअं जो कंदा महिनतूं थी करे हा इहे त को फ़ाइदो कोन्हे पैसा फ़ाइदो त एतिरा उन्हनि ख़र्च ॿारनि था खे कनि बचाइणो आहे न उन ॿारनि ॿारनि खे त बचाइणो माज़ूरी खां ॾिसो न त हू पंहिंजे मासूम ॿारनि खे पंहिंजनि ॿारनि खे बचाईंदा न त इहो उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजनि ॿारनि खे कहिड़ी बि सूरत में किथे बि हुजनि उन्हनि खे जॾहिं बि इहा मुहिम हले थी पई उन मुहिम में ऐं जेका रूटीन में जेका वैक्सीन थिए थी पई उहा वञी ओड़े नमूने सां उन टाइम ते उहा वैक्सीन माना कराईंदा असां रहनि। सभिनी खे असांजे सॼे मुल्क जे माण्हुनि खे 2 साल अञा वधीक महिनत करणी पवंदी ऐं तमामु सुठे नमूने सां ऐं अच्छा ईमानदारी सां इन में मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि गुज़ारिश करियां त सिर्फ़ु इहा 2 साल न करणी पवंदी उन खां पोइ बि इहो ज़रूरी हूंदो त जेकॾहिं 3 सालनि ताईं को बि केस रिपोर्ट नथो थिए त उन शइ खे साॻियो ई मेंटेन करण जे लाइ बि हा असांखे उहो वरी त करिणो महिनत करणी पवंदो मां पवंदी। अचां थो उन पासे अच्छा तव्हां छा था सम्झो त अञा बि असांजूं टीमूं जो कनि पियूं घर घर वञनि पियूं इहा मुहिम हली सॼे मुल्क में अञा बि ॿार मिस थियनि था मिसिंग आहे मिसिंग जा कहिड़ा सबब आहिनि छा ॿार स्कूल था वञनि घर न आहिनि कम ते विया आहिनि बनी ते विया आहिनि असल नानी में ॾे विया आहिनि इन ॾाॾी ॾे हा विया आहिनि या वरी ॿार खे अञा वालदीन न लिखाइनि असल था में मुहिम मिसिंग जहिड़े जो अञा बि हा आहे कंसेप्ट न आहे न उहा मुहिम जहिड़े नमूने सां हलाई थी वञे ऐं जेके वर्कर्स आहिनि उन्हनि जी अहिड़े नमूने सां ट्रेनिंग कई थी वञे पई त हाणे उन्हनि खां ॿार मिस नथा थियनि पिया। हाणे मिस थियण जो सबबु इहो आहे ॾिसो जेकॾहिं मसइलनि कॾहिं कॾहिं ईअं थियो त भई नानाणे विया ॿार उहो ॾाॾाणनि में विया वरी जॾहिं नानाणनि ॾे पहुता त ॿार ॾाॾाणनि में अची वियो मतिलबु हिक घर खां ॿिए घर अची वियो हिकिड़ो इहो सबबु मिसिंग जो थी सघे थो। ॿियो जेको वॾो आहे न उहो आहे त ॿार खे वालदेन लिकाइनि था पिया त भई न असांजे घर में 5 सालनि खां नंढी उमिरि जो ॿारु कोन्हे को ऐं पोइ हू इहो था चवनि त नाहे त इन जो मतिलबु आहे त हुनजी वैक्सीन जेका उन करे रहिजी थिए हिकिड़ो इहो ॿियो सभु जेके ॿार 4 साल जा आहिनि या तक़रीबन 4.5 साल जा आहिनि उहे जेकॾहिं ॻोठणनि असां इलाइक़नि खे ॾिसूं जेके असांजा ॿाराड़ी जा उहे पोइ ॿाहिरि ॿनियुनि ते बि वञनि था पंहिंजे माल सां वञनि था ॿकरियुनि सां वञनि था पंहिंजे वॾनि भाउरनि सां या पीउ सां गॾु था वञनि उहे ॿार बि घर में नथा मिलनि उहे अहिड़े तरीक़े सां उहे ॿार बि मिस थी सघनि था उहो थी सघनि था त जेकॾहिं हाणे उहो त विया अच्छा हाणे ॾिसो मुहिम एॾे असराइती अंदाज़ में हलाई थी वञे पई त हू जेके टीमूं आहिनि न रस्ते वेंदे बि ॿार हुननि खे नज़र मिले अचे थो थो त उनखे बि बस प्यारीनि था स्टॉप ते मिले थो स्टेशन ते मिले थो पियो त इवन बस स्टॉप ते ख़ासि करे ॾिसनि था त जेके बसुनि में ॿार चढ़नि था ऐं लहनि था अचनि वञण वारनि सभिनी ॿारनि खे जेका आहे त मुहिम जेका आहे न त ॾाढी असराइती नमूने सां हली रही आहे। वॾो सबबु इन में इहो आहे त जेके ॿारनि खे वालदेन लिकाइनि था या ग़लति ॻाल्हि था कनि पिया त हिते ॿारु कोन्हे को त उन में रहण जो सबबु इहो ई आहे त ॿार तव्हां छा था सम्झो हेॾी मुहिम हर महीने हले थी पई गुज़िरियल बि हली हाणे बि हलंदी अॻिते बि अञा हलाइणी आहे तव्हां छा था सम्झो त हिन वक़्तु जेके असांजो गुज़िरियल 2-4 मुहिमूं हलियूं इन में असां 100% कवरेज आहे या किथे न किथे असां न 100% न किथे न किथे अञा ॿार लिकाया वञनि था न ऑनेस्टली स्पीकिंग त दुनिया में किथे बि 100% थी नथो सघे पियो 100 मतिलबु का बि मुहिम हुजे ऐं सॼो जो सॼो 100% किथे न उनखे किथे कवर कयो वञे हा कंहिं न कंहिं सबब जे करे को ॿार बीमार रहिजी आहे सघनि था पिया को मिसिंग आहे को लिकायो वियो आहे
बसि असल में रुॻो जेका परेशानी वारी ॻाल्हि इहा आहे न उहा इहा आहे त ॼाणी वाणी ॿार खे लिकायो वञे ऐं ॼाणी वाणी ॿार खे वैक्सीन न कराई वञे। असुलु जेका आहे न परेशानी वारी ॻाल्हि इहा आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं हिकु घर खां ॿिए घर ॿारु वियो उन में जेकॾहिं मिस थी वियो त उहो वरी कवर थी सघे थो, ॿीहर टीमूं उन ते उहो थी वेंदो। पर जेको लिकायो थो वञे न या ॿार या लिकाइनि बि नथा किथे 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 बिल्कुलु सिधो सिधो इनकार था कनि असां न कंदासीं। इहा शइ परेशानी वारी आहे। बाक़ी कमु ॾाढो सुठो हली रहियो आहे, तमामु सुठो हली रहियो आहे। तव्हां छा था सम्झो जेके टीमूं असांजूं वञनि थियूं उहे तमामु सुठो हिन वक़्तु कमु हले थो? तमामु हाणे ॾिसो एॾो हुननि कमु कयो आहे, एतिरा दफ़ा हुननि कमु कयो आहे। असां वटि त इहो आम तरह सां इहो मज़ाक़ में चयो वेंदो आहे त जंहिं बि डॉक्टर या वैक्सीनेटर या ॿिए कंहिं बि हेल्थ वर्कर पोलियो में कमु कयो त माना सम्झो जिन थी वियो। एॾो कमु था कनि फील्ड में वञी करे त हाणे हू एतिरा ट्रेंड थी विया आहिनि। हा, उन में बाक़ाइदा हाणे माना उन्हनि खां का शइ रहे हाणे ईअं नथो थिए पियो। का ग़लती थिए उन्हनि खां हाणे माना सम्झो त न जे बराबरि का ग़लती जी मतिलबु का ग़लती जी गुंजाइश ई हाणे कोन्हे। हुननि एतिरो घणो कमु कयो आहे। ख़बर पई आहे त असांजे इलाइक़े में ॿार केतिरा आहिनि, नवां ॿार केतिरा आहिनि, नंढा ॿार केतिरा आहिनि, ॿार लिकी उन्हनि खां कोन था सघनि। हाणे मुसलसल कमु पिया कनि, उन्हनि खे हर शइ ख़बर आहे त किथे ॿारु पैदा थियो, केतिरी उमिरि जो ॿारु आहे। जिते जेकी असांजा वर्कर्स आहिनि ख़ासि करे त ॻोठनि में त उन्हनि खे त हर घर जी ख़बर आहे, सभु ख़बर आहे। हा, उहे जेके बि वर्कर्स आहिनि, लेडी हेल्थ वर्कर्स ख़ासि करे ॿिया बि जेके पोलियो में कमु कनि था पिया वर्कर्स, उन्हनि खे त हर शइ मतिलबु उन्हनि खे ख़बर आहे त किथे केतिरा ॿार आहिनि या केरु नओं ॿारु आहे या केतिरो ॿार आहिनि उनखे लिकाए नथा सघनि। उहे जेकॾहिं उन्हनि खे सभु ख़बर आहे। इन करे पर इहो तव्हांजी ॻाल्हि आहे त ॿ शयूं आहिनि। रिफ्यूज़ल जो जेको प्रॉब्लम आहे उहो जेकॾहिं न हुजे त पोइ असां पोलियो जो ख़ात्मो जेको आहे उनखे वधीक सवलो। अच्छा, मॉनिटरिंग कीअं आहे? जेके टीमूं वञनि थियूं अॻे हूंदो पुराणो त भई टीम किथे का ग़लती करे थी या को बोगस एंट्री करे थी, त जेको मॉनिटरिंग जो सिस्टम आहे उहो गवर्नमेंट जे तरफ़ां या तव्हांजे पार्टनर जे तरफ़ां उहो कीअं बहितर आहे? तमामु घणो मज़बूत आहे उहो। उनखे त बिल्कुलु का शक जी गुंजाइश ई कोन्हे का। हाणे त माना इहो ईअं थी नथो सघे पियो त किथे जेका आहे वैक्सीन टीम न वई हुजे ऐं उहो ग़लति हुन में जेका आहे रिपोर्टिंग कई हुजे, उहा नथी थी सघे। इहो बिल्कुलु नथो थिए पियो। माना तमामु घणा हुनखे मॉनिटर करण वारा ॾिसण वारा जेके जेतिरा स्टेप्स आहिनि उहो केरु ईअं करे ई नथो सघे पियो। ऐं उहो ॾाढो सुठे नमूने सां कमु पोलियो जे लाइ त घटि में घटि इहो बिल्कुलु चई सघे थो त तमामु सुठे नमूने सां कमु थी रहियो आहे पोलियो जे ख़ात्मे जे लाइ। डॉक्टर साहब, तव्हां छा त वालिदिन खे छा चवंदो त कीअं अॻिते अचनि? उन्हनि जूं कहिड़ियूं छा वालिदिन जूं की मजबूरियूं आहिनि? न कुझु बि उन्हनि खे त कुझु करिणो ई कोन्हे, कुझु बि न करिणो आहे। सिर्फ़ु इहो आहे त टीम जॾहिं वञे थी पई त ॿार उते पेश कनि, लिकाइनि, बसि उहो लिकाइनि। ऐं ॿियो बाक़ी रूटीन जे हिसाब सां जॾहिं ॿारु पैदा थिए थो उनखे कार्ड ठाहे ॾिनो वेंदो आहे, ॿुधायो वेंदो आहे त 6 हफ़्तनि खां पोइ 4 हफ़्तनि खां पोइ। माना जेका गवर्नमेंट जी सहूलियतुनि हुन मां फ़ाइदो वठणो आहे, बसि एतिरो ई कमु। बिल्कुलु उन्हनि खे इहो आहे त उन्हनि सां ताउन कनि, ॿारनि खे वैक्सीन ज़रूरु। ॾाढो सुठो डॉक्टर ज़ुल्फ़िकार, तव्हां असांखे ॼाणने मैसेज छा हूंदो तव्हांजा पैगाम? पोलियो जो हूंदो त भई तव्हांजे ॿारनि जो फ़ाइदो आहे, सरकार जो फ़ाइदो न आहे, तव्हांजो ऐं तव्हांजे ॿारनि जो फ़ाइदो आहे। ख़ुदारा तव्हां ॿारनि खे न लिकायो, उनजी वैक्सीन ज़रूरु करायो। वॾी महिरबानी डॉक्टर ज़ुल्फ़िकार, तव्हां असां वटि आया, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असांजे मौज़ूद महिमान डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख असां सां गॾु हो दाऊद यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहिनि। ॾाढी ज़बरदस्त ॼाण आहे त जेको पोलियो मुहिम जे लाइ जेके बि क़तरा पियारिया था वञनि इहे असांजे लाइ, असांजे ॿारनि जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। उन मां मुकमल फ़ाइदो वठणु घुरिजे। कंहिं ॿार खे न लिकायो, न रिफ्यूज़ कयो, छो त जेकॾहिं पोलियो जा क़तरा असां ईमानदारी सां पियारींदासीं त पोइ पोलियो असांजे मुल्क मां ख़तमु थी सघे थो। सॼी दुनिया में ख़तमु थी वियो आहे, असां वटि छो न ख़तमु थियणु घुरिजे? छो त हिन में को नुक़सानु कान्हे, सॼी दुनिया फ़ाइदो वरितो आहे त असां बि हिन वैक्सीन मां फ़ाइदो वठूं ऐं वठणु बि घुरिजे। त इन करे असांखे ईमानदारी सां पंहिंजे ॿारनि जे लाइ इहा महिनत करणी आहे। जीअं ॿारनि खे असां तालीम ॾियारियूं था या उन्हनि खे सुठा कपिड़ा वठी था ॾियूं या उन्हनि जी ख़्वाहिशात पूरियूं था करियूं, त असां इहो न ॾिसणु चाहींदासीं त असांजा ॿार माज़ूर हुजनि। कॾहिं बि को वालिदीन न चाहींदो। त इन करे असांखे थोरी महिनत करणु घुरिजे। जेके गवर्नमेंट असांखे सहूलियतूं ॾियूं उन मां मुकमल फ़ाइदो वठणु घुरिजे। डॉक्टर साहब जी इन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।